अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे भिरिया सिटी खां ख़बर ॾींदा आहियूं त भिरिया सिटी वेझो दाली मोड़ वटि तामीर थींदड़ पेट्रोल पंप ते हथियारबंदनि जी मुवैना फायरिंग। पेट्रोल पंप जो मालिक निहाल बुलादी मौजूदाना तौर बची वियो, मामूली ज़ख़्मी। हिन सिलसिले में वाक़े वारी हंध ते भिरिया सिटी पुलिस पहुती। ॿिए पासे मुतासिर पेट्रोल पंप जो तामीराती कमु कराईंदड़ निहाल बुलादी पंहिंजे ॿियनि हमदर्दनि समेत प्रेस क्लब भिरिया अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते हिन चयो त मां कराची में पंहिंजो सभु कुझु विकिणी पेट्रोल पंप जे लाइ ज़मीन पंहिंजे नाणे रहीम बुलादी खां ख़रीद कयमि, जंहिं ते मुंहिंजे ॿियनि माइटनि मूंखे हितां बेदख़ल करण ख़ातिर अॼु फायरिंग करे मूंखे ऐं मुंहिंजे भाईवार शाहिद अली खे मारण जी कोशिश कई वई आहे त असां पाण बचाए ज़मीन ते किरी पियासीं, जंहिं सबबु असांखे धक लॻिया आहिनि। हिन चयो त भिरिया सिटी पुलिस फ़िलहाल एनसी दाख़िल कई आहे। हिन चयो त मुंहिंजो केस दाख़िल करे जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे भिरिया सिटी थाणे ते पेट्रोल पंप मालिक निहाल बुलादी जी फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ भिरिया थाणे ते एनसी दाख़िल कई वई आहे ऐं आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे।